खुशखबरी ॿुधायो त हिकिड़ो केस जेको पूरो हुयो उहो अॼु ख़तमु थियो आहे। इंडियन में असां साबित कयोसीं सभु पूरा केस आहिनि, सभु केस हाणे ग्राउंड ते एविडेंस ते सभु सीधा थियनि था। जॾहिं को आसंदे दीवारन सां हो था तुंहिंजा भारी बुरजल तुंहिंजा भारी बुरजल तूं ही रोआ प्यारन सां मां ॾोहिया मूंखे ई ॾोह कया टकराया पंहिंजा गीत जॾहिं को आसंदे दीवारन सां हो था तुंहिंजा भारी बुरजल तूं ही रोआ था भले साफ़ हुजनि के हुजनि पर मां वाज़े तौर ते चवां थो मुंहिंजो ज़र्फ़ आहे त जेके मूंखे तनक़ीद कनि था मां हिननि जा नंग बचाइण लाइ क़ुर्बानी में वेठो आहियां। जिन जा मां नाला खणी जेकॾहिं सबूत न कढा आहिनि इहे पंहिंजो मुंहुं बि न ॾेखारींदा। मूंखे ॻाल्हि बि ख़बर आहे ऐं हे जेके पुलिस जी दलाली कनि था बीठा त उन्हनि खे मां बार बार चयो त कॾहिं बि मज़बूत तालुक ख़ुशामद सां न ठहंदो अथव, असूलनि सां आदर्शनि सां तव्हांजो तालुक ठहंदो आहे। ॾिसी छॾियो तव्हांजी सॼी मुखालफ़त जे बावजूदि एतिरे केसनि जे बावजूदि प्राइवेट माण्हुनि जे ज़रिए तशद्दुद जे बावजूदि मुश्ताक ज़रकी जी ज़ुबान उहाई अथव, मुश्ताक ज़रकी जी पुख़्तगी उहाई अथव, मुश्ताक ज़रकी जी गजगोड़ उहाई अथव त तव्हां सभु मिली करे बि मूंखे न झुकायो त हाणे छो था इहे नाकाम कोशिशूं कयूं। किरदार जी तव्हां जेका बि असासिनेशन कंदो मुंहिंजे किरदार खे तव्हां जेको आहे बद किरदार कंदी या कोशिशि कंदो त अल्टीमेट मूंसां हमदर्दी माण्हुनि जी वधे थी। जेके मूंखे मुंहिंजे किरदार खे, मुंहिंजी दिलेरी खे, मुंहिंजी कमिटमेंट खे, मुंहिंजी सचाई खे, मुंहिंजी संगत सां वक़्त ते बीहण वारी पॉलिसी खे जेके वेझे को सुञाणनि था उहे मूंसां गॾु बीठल आहिनि ऐं बात ऐं बकवास उहो था कनि जिन ते मुंहिंजा अहसान आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि जा, पर मुंहिंजे ख़ानदान जी या मुंहिंजे वॾनि जी तरबियत न वई आहे, मुंहिंजो ज़र्फ़ ई न आहे त एॾे हमलनि जे बाज माण्हुनि खे जवाबु ॾियां या उन्हनि खे नंगो कयां। उन्हनि जो कमु आहे उहे पंहिंजो कमु कनि, मुंहिंजो जेको ज़र्फ़ आहे मां उहो कंदुसि। अॼु मूंसां 5 माण्हू गॾु आहिनि, कल्ह 20 हुआ, अॼु 100 माण्हू बीठा आहिनि त मां जेको टको बि न भरियां वठी वञो। इहा अलाह साईं जी ब्लेसिंग आहे, इहा मुंहिंजो पोरियो आहे, इहो मुंहिंजो किरदारु आहे त मुंहिंजी मानी तिकी वकील ज़मानतूं मूंखे ख़बर न आहे कहिड़ा गैरतमंद दोस्त कीअं कनि था। शाहिद सूमरो गैरतमंद सिंध जो वकील आहे, असांजो दोस्त आहे जंहिं ॿधी मुसलसल जागी करे इहे हेॾियूं वॾियूं फाइलूं तयारु कयूं आहिनि। मोहम्मद फ़ोन शेख उनजो किरदारु मां छा उनजी वाखाण कयां त हू इरशाद रांझानी खां वठी ख़दीजा खोखर ताईं, ख़दीजा खोखर कोठी ऐं असमत ताईं ही सभु मामलनि ते अॻो किरदार थी बीठो आहे। अॼु जीअं असां हाई कोर्ट पहुतासीं त हिनखे पुलिस जी इन हरामपाई जी ख़बर हुई त सिटी कोर्ट न वठी ईंदा, ही पंहिंजी प्लानिंग करे असांजे आज़र बाल आहे हिते बीठल रहियो जंहिं वरी दोस्त ॿुधाया त जंहिंखे जेके मुंहिंजे ख़िलाफ़ बकवास कनि था, लैंड ग्रेबर कोठनि था, पुलिस जो पीटर कोठनि था, दलाल कोठनि था, मंशा फरोट कोठनि था, उन्हनि जे इन सॼे इल्ज़ामनि में मां चैलेंज थो कयां को 0.1% सज़ा कढाइणो, पर डिॼो उन्हनि खां त मुंहिंजी हिकिड़ी बर्दाश्त जी लेवल अथव। जेके तव्हां मूंखे इल्ज़ाम वठा इन ते सबूत न तव्हांखे मां नंगो कयां, पर आख़िरी हद ताईं मां बर्दाश्त कंदुसि। तव्हां इस्तेमालु थियो, यारी निभायो, तव्हांजा जेके वॾा आहिनि जंहिंजी छांव में वेठा आहियो इहे फुल वसीला इस्तेमालु करे बीठा थो, मुंहिंजे ख़िलाफ़ कुझु न खणी आहिनि। हीउ मुदई कूड़ा बीहारे FIR कयो थो,
ॿुधाए स्टेट किथे मुंहिंजी का इन्वॉल्वमेंट आहे के लैंड ग्रेबिंग में, के मंशा जॻह में, क्रिस्टलाइज में। मां त पंहिंजो ज़ाती दिन में ग़लति कम में मां पहिर सोशल मीडिया ते इख़लाक़ी ज़रूरत करे पुलिस जे हवाले कयो। मां त इहे पहिर फ़ाश मंशा जादा बंदि कराए वीडियोज़ रखियूं आहिनि त माण्हू जॾहिं तव्हां गैरतमंद थियो था, जॾहिं तव्हां अदा किरदार थियो था त इहे तव्हांखे ही ॾाज आहे, हथकड़ी तव्हांजो ॾाज आहे, सख़्तियूं तव्हांजो ज़ेवर आहे। त इहे असां अॻु बि सचियूं आहिनि, हाणे बि सहंदासूं, पर पंहिंजा जेके बि लावार इख़्तियार मददगार आहिनि उन्हनि जी मालिकी कंदासूं त जेके तव्हां हिन वक़्तु बेग़ैरताई जो किरदारु अदा करे रहिया आहियो, जेकॾहिं मुंहिंजी हिमायत नथा कयो त वात बंदि कयो, वञो असमत जोड़े जो जे ख़ानदान सां बीहो, वञो उन सां ॾाढा ई कंदड़ जेके माण्हू आहिनि, करप्ट जेके कल्पित आहिनि, जेके इन्वॉल्व आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ एहतजाज कयो, बजाए जो मुंहिंजी किरदार कशी ते तव्हां पंहिंजी तवाने सर्व था कयो। जेकॾहिं गैरती आहियो, मुश्ताक सरकी थी नथा सघो त तव्हां ॿिया पंहिंजा इनफरादी तारुफ़ करायो गैरतमंद हुजनि जा, सिंधी थी बीहो, पंहिंजनि सां बीहो, मज़लूमनि सां बीहो, त ही सिंध मुश्ताक सरकी जे विसारे तव्हांजे पुठियां हलंदी।